औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां आहियां मोहम्मद सुलेमान वारी जो अॼु 2 मई 2025 जो ॾियारो आहे। हींअर असां ॻोठ आरीचा जे जेको क़दीमी घरनि जा, रहाइश जा, बाज़ारनि जा ऐं इन ॻोठ आरीचा जो जेके मेन स्ट्रक्चर हुयो उनखे बयानु कंदासीं ताकी असांखे महसूसु थिए त असां कई सदियूं अॻु उन ॻोठ में घुमी रहिया आहियूं। सभ खां पहिरियां अवां ॾिसंदा त ही जेको हाजी सिकंदर आरीचे जो घर आहे रोड ते, इहो जेको आहे सो क़दीम ज़माने में हिते राम घर हूंदो हुयो। राम घर मां मुराद आहे हिंदुनि जो मंदरु। उन हिंदुनि जो मंदरु हूंदो हुयो ऐं हिते काफ़ी सारा वण हूंदा हुआ ऐं वणनि में बि मुख़्तलिफ़ क़िस्म जा वण हूंदा हुआ ऐं हिते पाणी पियो हूंदो हुयो। छाकाणि हिन वक़्तु जेको रोड आहे मेन रोड, इहो उन ज़माने में सड़क हूंदी हुई कची ऐं माण्हुनि जी उन सां अचु वञु हूंदी, इन करे हिते अची साही बि पटींदा हुया ऐं उतां पाणी धाणी बि पीअंदा हुया। उन खां अलावा वरी असां ही रस्तो मौजूदा रस्तो वठी अॻिते हलंदासीं पधर ॾांहुं। ते पधर ते जॾहिं असां पहुतासीं त पधर खां पहिरियों उन मेन घिटीअ में जेका शहर ॾांहुं इहा वञे थी, गौस अली शाह जो 2025 में जेको घर आहे, इहो उन ज़माने में हिंदुनि जो पंचायत घर हूंदो हुयो। पंचायत घर माना जिते हू बैठक हूंदी हुई हिंदुनि जी, हुनजो बंगलो हूंदो हो, हुनजी औताक हूंदी हुई, हुनजी रहाइश हूंदी हुई, जिते कचहरियूं बि कंदा ऐं फ़ैसिलावाड़ी बि कंदा हुया। इन खां अलावा त ही जामे मस्जिद आहे। जामे मस्जिद खां असां हेॾे आयासीं बाज़ार ॾे। हिन वक़्तु हिते असगर सूमरे जो किराने जो दुकानु आहे। असगर सूमरे जे दुकान खां जा घर ऐं प्लस में जेका हितां घिटी वञे थी सनड़ी, मुला महमद जे घरनि मां जेके सनड़ी घिटी क्रॉस करे ऐं सोनारनि वारी घिटीअ में जेका घिटी वञी मिले थी, यानी आगाटे ज़माने में ॻोठ आरीचा जी हीअ मेन बाज़ार हूंदी हुई। हिन वक़्तु ॻोठ आरीचा जी मेन बाज़ार 2025 में ही जेको रोड आहे इहा डेवलप थी चुकी आहे ऐं वॾो हिकिड़ो बाज़ार जो ॾेख ॾिए थी। लेकिन उन ज़माने में इहा हितां जी मेन बाज़ार हूंदी हुई ऐं सॼी वरी ढकियल हूंदी हुई ऐं इन बाज़ार खे दाले वारी बाज़ार सॾियो वेंदो हुयो। ऐं इन बाज़ार जे वरी परे कुंड ते हिन वक़्तु जेको अब्दुल कादर आरीचे जो घर आहे, उन जे भरिसां हिते रामन दास जी हिकिड़ी वॾी माड़ी हूंदी हुई। मशहूरु मारूफ़ वापारी हुयो। उन खां अलावा हीअ त रही दाले वारी बाज़ार। लेकिन असां जॾहिं हेॾे पधर वारी घिटीअ सां वेंदासीं त हीअ जेकी मोटाणी सैदनि जूं औताकूं आहिनि ऐं घर आहिनि, इहे प्लस आरीजन जा घर, त इहा पुराणे दौर जी जेको आहे इहा अनाज मंडी हूंदी हुई ऐं जेके बि उठनि जा काफ़िला हूंदा हुआ उहे ईंदा हिते ऐं उहे कचे खां सामान खणी करे हिते शहर में ईंदा हुआ आरीजन में, ऐं आरीजन मां वरी जेको शहरी सामान आहे ज़रूरत हुयो वठी करे वरी हिन रूट सां जेको आहे हे मेन रूट हूंदो हुयो। हिन वक़्तु असांजो ही मेन रूट आहे जंहिंसां इस्तेमालु कयो थो वञे लाड़काणो ॾोकरी बाड्र। लेकिन क़दीमी दौर में ही जेको आहे सो रस्तो इलियासपुर वारो इहो इस्तेमालु थींदो हुयो। जेकी हीअ दाले वारी बाज़ार आहे, इन मां जिते मुला महमद जो घर जो दरवाज़ो आहे, इतां इन बाज़ार मां हिकिड़ी नंढी घिटी निकिरंदी जेका वरी मखदूम साहब वारी घिटी ते अची निकिरंदी हुई विच मां। अहिड़े हवाले सां वरी हेठि जेके डॉक्टर मीर जा घर हूंदा हुआ, हाणे सियालनि जा घर आहे, त हिते क़दीमी हिकिड़ो खूह हूंदो हुयो जेको मौजूदु हूंदो हुयो। ऐं ही मशहूरु ऐं मारूफ़ खूह आहे जेको बाईपास ते सैदनि ऐं सूमरनि जो जेको कब्रिस्तान आहे, उन खां बैक साइड ते जेके ज़मीनूं आहिनि, हिते हिकिड़ो खूह हूंदो जेको राजाणनि ऐं सुधाइन जो खूह हूंदो हुयो। ऐं उहो वरी उन्हनि जे लाइ बि हिकिड़ी अजीब कहाणी आहे त उहो उन जेकी मोचाणी हुई, उहो उन पंहिंजे भाउ खे जुती ऐं जेका सो रुमाल धमाल ऐं टोपी वग़ैरह ॾिनी ईद ते, त हाणे उन सोचियो त मां हाणे पंहिंजी भेण खे कीअं खाली मोटायां, त हिते 4-5 जिरेबा हिन खूह ते, उहो चयो त मां इहो तोखे ॾिनो तोहफ़े तौर ते, जीअं तूं मोची जेकी आहे अचे वरी हिन खूह ते अचे आबाद थिया।
इन जे करे वरी उहो मशहूरु मारूफ़ आहे मोचिन वारो खूह। उन खां पोइ जॾहिं वरी ज़मीनूं वग़ैरह विकिरो थियूं ऐं उन खां पोइ माण्हुनि वरितियूं त वरी पोइ साॻी तरह सां वरी उहो मोची पंहिंजो उतां थी करे वरी जेको हिन हफ़्ते मोचिन जो पाड़ो आहे उते अची लड़ी अची करे वेठा। हीउ रोड वारो जेको रस्तो अचे थो मथे बाईपास ॾांहुं कब्रस्तान वारी घिटी, इन जे बिल्कुलु शुरूआत में जिते हाणे मेमणनि जो दुकानु आहे गैस जो बिल्कुलु मुक़ाम जे हिन रस्ते खां, इते बि क़दीमी खूह हूंदो हुयो। उन खां अलावा ॾिसंदासीं त असांखे ही शेखनि वारो खूह असांखे नज़र अचे थो नक्शे में। हिन वक़्तु जेको वाहण में मदरसो आहे, इन मदरसे जो जेको विचों कमरो आहे, इहो आगाटे ज़माने में हिकिड़ो चौक हूंदो ऐं वॾो मैदान हूंदो हुयो। इते हिकिड़ो खूह हूंदो हो जेकी इन इलाइक़े जी तमामु आबादी उन मां पाणी भरींदी हुई। मोचिन वारी मस्जिद आहे, इन खां थोरो अॻिते साईं रखियो चने जो खूह हूंदो हुयो जेको पेट्रोल पंप जे जेकी परी कुंड है मस्जिद जी जेकी हद थियल हूंदी उते मौजूदु हूंदो हुयो, ताकी इन इलाइक़े वारा वरी तो पाणी भरींदा हुया। त ही हिते वरी हिंदुनि जो खूह हूंदो जितां बि पाणी इस्तेमालु कयो वेंदो। खूह हूंदो हुयो जेको काज़ी उस्मान आरिज़े जो खूह जे नाले सां हूंदो हुयो। वरी असां ओते निकिरी ईंदासीं ओड़े पाड़े में वॾेरे ठारो खान जे पाड़े में, त हिते अब्दुर्रहमान खूह कोटरायो उहो जेको आहे सो ज़ेर इस्तेमालु हूंदो हुयो। अहिड़ी तरह सां काफ़ी सारा खूह हिते मौजूदु हूंदा हुआ। पुराणे दौर जूं जेकी राइस मिल्स हुयूं उहे किथे किथे हुयूं ऐं कंहिंजियूं कंहिंजियूं हुयूं। सभ खां पहिरियां हीअ जेकी आहे हाणे जेके आसिफ भट्टी जी जेकी आहे पंहिंजो छड़ाईअ वारी मशीन बिल्कुलु इन स्पॉट ते राइस मिल हूंदी हुई ऐं उहा राइस मिल हूंदी हुई गोकुमल साहिब जन जी, ऐं उहा राइस मिल बाद में उन्हनि जेको आहे सो खपाए ऐं पोइ हितां वरी शिफ्ट थी विया। ऐं इहा हाणे जेकी खपाई उहो पाकिस्तान खां अॻु खपाई हुई। हीअ इन आरिजा जी क़दीम पहिरीं राइस मिल हुई। हिते साईं सैद इल्ताफ़ अली शाह जो जेको बंगलो आहे, इन ग्राउंड में राइस मिल हूंदी हुई जेका इमदाद अली शाह जी हूंदी हुई, ऐं उहा जेका सो राइस मिल 1955 में तामीर थी हुई। तामीर थियण खां पोइ वरी उहो जेको प्लांट आहे उहो साईं सैद इल्ताफ़ शाह जन खे आयो, त पोइ साईं इमदाद अली शाह वरी इहा राइस मिल पंहिंजी शिफ्ट करे हींअर जेकी साईं खादिम शाह जा दुकान आहिनि इन जे बैक साइड में उन्हनि जेको आहे सो साॻी हिन वारी जेको आहे सो राइस मिल वरी हेॾे तब्दील कई ऐं हीअ हुते हूंदी हुई। हीअ जेको आहे सो 1972 में हिते उहा जेको सो राइस मिल जोड़ाई। असां पधर ते ईंदासीं त पधर ॾे बि हिकिड़ी राइस मिल हूंदी हुई, हाणे जेका साईं सैद जाफ़र अली शाह खे आहे बिल्कुलु इहा हिन स्पॉट ते हूंदी हुई। इहा मोहम्मद तगिल शेख जी राइस मिल हूंदी हुई। उन खां अलावा हींअर जिते सेलर आहे इते राइस मिल हूंदी हुई, हीअ क़दीम ज़माने में ॻोठ ख़ैर मोहम्मद आरिज़ा जी, जेका नबी बख्श आरिज़े जन जी हुई, ऐं उहा उन्हनि 1973 में इहा राइस मिल हिते ठाराई हुई। वरी अॻिते हली करे इन साॻी राइस मिल खे 1976 में सेलर में कन्वर्ट कयो वियो ऐं सेलर जो उन ते बुनियादु पियो। ऐं हीअ जेको आहे सो राइस मिल हूंदी हुई वॾेरो मोहम्मद शुटल आरिज़े जी राइस मिल हूंदी हुई, ऐं हीअ जेको आहे 1974 में उहो ठाही वई। उन खां अलावा तव्हां ॾिसंदा त ॻोठ जे नक्शे जो हिकिड़ो ओलह वारी साइड आहे ऐं ॿी ओभर वारी साइड आहे। हीअ जेकी ओलह वारी साइड आहे उनखे लड़ चयो वेंदो आहे, ऐं लड़ क़दीमी ज़बान में वणनि जी जिते कतारूं हुजनि उन इलाइक़े खे चइबो जिते घणा वण हुजनि ऐं वणनि जी वरी कतारूं हुजनि, इन करे मशहूरु ऐं मारूफ़ आहे हे ओलह वारो हिसो लड़, यानी ठारो हण पासे वारो जेको हिसो आहे इनखे लड़ जे नाले सां यादि कयो वेंदो आहे। ऐं वरी असां जॾहिं ईंदासीं असां ओभर वारे पासे ॾे त इनखे माशाणी नाले सां यादि कयो वेंदो आहे, छाकाणि उहो हिन साइड ते माशाणियुनि जा घर हूंदा उन निस्बत सां इनखे माशाणी चइबो हूंदो आहे। ॿियो असां जी क़ौम में
ॻड़ियाई पाड़ो आहे हरिजन जो। असल में हुननि खे पंहिंजा जेके खूह हूंदा हुआ पंहिंजे ज़मीन ते जिते उते हू रहंदा हुया ऐं उते जेको ॿेरनि जे वणनि जो झुगिटो हूंदो हो त क़दीमी सिंधी ज़बान में हुनखे ॻड़ी चवंदा, छाकाणि हू पंहिंजे हुन झुगिटे वटि राज पज़ीर हुया। इन करे उहो त वरी उथी जॾहिं वरी हेॾे अंदरि पथर वारे पासे में अची वेठा त इन करे उहे ॻड़िया ई थी विया। ऐं वरी जिते बबूर जे वणनि जो घाटो झुगिटो हूंदो आहे उनखे वरी हड़ी चइबो आहे। ऐं कुंभ वटि वरी हिंदुनि जो मसण हूंदो, मसण यानी मुर्दे खे साड़ वारी जॻह, ऐं उहा कुंभ जे मथां हूंदी, हुन में साड़े ऐं ख़ाक वरी हिन कुंभ में वाहे।